जी डॉक्टर साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। अदा ही अॼु असांजी रैली रखियल हुई लुंडकी दौलतपुर कुरकाइम माइनर जे पुछड़े जी आबादगारनि सां जेको मुसलसल नाइंसाफ़ी जेको पाणी चोरी पियो थिए इरीगेशन डिपार्टमेंट ऐं ताक़तवर धुरनि जी मदद सां उन जे ख़िलाफ़ु अॼु को असांजो एहतिजाज जी रैली रखियल हुई। जेका मुसलसल बारिश पवण जे करे ऐं उन खां पोइ मूंसां मुसलसल इरीगेशन इंजीनियर सब डिवीज़न मोरो AC सर्कल हैदराबाद पंहिंजो धामरा साहब मुजतबा ऐं चीफ इंजीनियर जेको असांजो आहे कुरैशी साहब सखर बैराज उनजो मुसलसल मूंसां राब्तो हुयो, जिन असांखे इहा यकीन दयानी कराई त बाबा तव्हांखे पाणी बि ॾियूं था। इहा यकीन दयानी त वॾे अरसे खां थिए पई ऐं मूं 2011 खां हीअ पाणीअ जी तहरीक शुरू कई, जेका तव्हां उन जा मीडिया जा दोस्त जेके उन खां ख़बरवार बि आहियो। ऐं जेको वॾे पैमाने ते इरीगेशन डिपार्टमेंट जे अंदरि बदिलियूं थियूं ऐं मथे जेके टेम्परिंग हुई वाटरनि जी या जेको पाइप लॻल आहे उहे मूं रिमूव कराया हुया, पर दुबारा वरी पीपल्स पार्टी गवर्नमेंट में उहे तमामु सभु शयूं वरी लॻी वियूं ऐं वरी उहो पाणी चोरी शुरू थी वई। अॼु असां इहो फ़ैसिलो कयो रैली जो, पर उन खां पोइ सभिनी असांजा जेके पुछड़े जा आबादगार आहे असां पाण में हिकिड़ो मीटिंग रखी, ॻाल्हि कचहरी कई ऐं फ़ैसिलो कयोसीं त अॼोकी जेकॾहिं मथे ऑपरेशन शुरू पियो थिए त अॼोकी असां रैली पोस्टपोन था कयूं ऐं असां जेके कुझु आबादगार आहिनि उहे मथे मुढ ते मीडिया सां गॾु हलूं था ऐं उहो ऑपरेशन बि मीडिया खे ॾेखारियूं था। त असां अॼोको जेको हीअ रैली पोस्टपोन करण जो सबबु आहे उहो आहे आला इख़्तियारनि जी मुसलसल असां सां राब्तो ऐं यकीन दयानी त असां ऑपरेशन कयूं पिया ऐं असां तव्हांजे हिन मीडिया जे तवसुल सां इहो अल्टीमेटम बि उन्हनि खे ॾियूं था त अॼोको ई रैली जेका आहे असां पोस्टपोन त कई आहे, पर जेकॾहिं इहे दुबारा जेके माण्हू असां हटाया आहिनि इहे दुबारा जेकॾहिं हिते पोस्टपोन उनखे वापसि पोस्टेड कयो माना हिकिड़ो जेको आहे सो उनखे पोस्टिंग ॾिनी वई ऐं उन खां पोइ इहे वरी जेकॾहिं नूल लॻा त पोइ असां नेशनल हाईवे बंदि कंदासीं, पोइ असां रैली न कढंदासीं ऐं नेशनल हाईवे एसि ताईं बंदि हूंदो जेसि ताईं इन्हनि ऑफिसरनि खे असां सस्पेंड या टर्मिनेट न कराईंदासीं तेसि ताईं असां रोड न खोलींदासीं। सो अॼोको असां हाणे तव्हां सां हीअ असांजा कुझु आबादगार मथे हलंदा ऐं आउं बि मथे पहुचां थो, उते वरी वधीक तव्हांखे मीडिया जे दोस्तनि सां तव्हांखे तमामु हक़ाइक़ ॾसींदासीं जेके पाणी चोरी थिए पियो, जेके नूल लॻा पिया आहिनि या जेको मथे असां सां ज़ुल्म थिए पियो उहो बि तव्हांखे मथे हली ॾेखारियूं था ऐं असां जो अॼोको इहो एहतिजाज जेको इहा रैली पोस्टपोन करे असां मथे हलूं था जिते ऑपरेशन हुननि असांखे यकीन दयानी कराई आहे त असीं तव्हां सां गॾिजी हली मथे ॾिसूं त जेका हुनजी यकीन दयानी आहे उहा सची आहे या कूड़ी आहे। सो इन जे लाइ हाणे सभु कुझु दोस्त जेके आहिनि असां तमामु दोस्तनि खे जेको आहे सो इजाज़त ॾिनी उहे वापसि विया। हिन मां असां कुझु सिलेक्टेड जेके आबादगार आहिनि जीअं असांजो अदा वाजिद राव हुआ, असांजो असां मिठल जेको आहे ओठो साहबु आहे या अदा असांजो अॾे जो नालो हाजी रजब आहे, हेॾां परियल आहे, ॿिया दोस्त वेठा आहिनि खोड़ हाजी आहे असांजो ऐं इहे सभु हेॾां असांजो पार्टी जो दोस्त आहे हकीम उनड़, इहे सभु दोस्त पाण मथे हलूं था, मथे तव्हांजे मीडिया जे अख सां दुनिया खे ॾेखारियूं था त असां सां ज़ुल्म छा आहे। पूरी कमिटमेंट हूंदी आहे त जंहिं का ॻाल्हि कयां ॿिए खातेदार सां त पूरो लहा असांखे ख़तमु 8 महीनो ख़तमु पियो थिए, बसर असां कोन कया। हाणे असांजो पोएं दफ़े स्टेट अध ते धकियो आहे, हाणे वरी असांजो स्टेट धकिजण पियो वञे जेकॾहिं हीउ चोर माण्हू जिन जो न पैसो आहे जेके गैर कानूनी रूल आहिनि असां तइलीम सिहत असां किथां पंहिंजे बचनि खे पढ़ायूं। मां ही तव्हांखे असद मां कॾहिं जी मुंहिंजी इहा तहरीक आहे, दारोगा साहब पाण बीठो आहे दिलदार, इहे जेका नेब में 2011 खां पोइ तहरीक हलाई आहे, नेब में जेको मां ईसा संक्रांति हुन टीम जे ख़िलाफ़ वियो आहियां, जेका ऑर्डर करायो उहो मूं करायो आहे। नेब में जेके सूबो तक न मूं ॾिना आहिनि, तव्हांजा जेके बि एजुकेशन डिपार्टमेंट जो जेको तव्हांजे पास हिनजी शाख ते तव्हांजो सहतो साहब वाला मंगने जो साहब जेको सेक्रेटरी मूं शाखूं विज़िट करायूं ऐं मूं करायूं DC सां गॾिजी मूं हिन शाख जा ऑपरेशन बि कराया, पर असां ऑपरेशन करायूं था असां उहो वरी सां लॻी था वञनि। हाणे हेतिरो पाणी आहे पोइ बि असां कुझु
आता लास्टली मां तव्हांखे एतिरो चवंदुसि जेको मां यंगर ब्रदर मां लास्टली ख़बर तव्हांखे छा चवंदुसि असां हाणे सिरनि सां कफन ॿधी निकिता आहियूं असां नेशनल हाईवे बि बंदि कंदासीं माण्हुनि खे हथियार खणण ते मजबूर कयो पियो वञे हालात तमामु तंग आहिनि माण्हुनि जा माण्हू काठियूं खपाए पंहिंजो गुज़र सफ़र पिया कनि माण्हू छेणा जेके आहिनि थापे करे जेके 10 एकड़ 15 एकड़ उहे छेणा थापे करे उहे माण्हू शहर में खपाए उहे पंहिंजो गुज़र सफ़र पिया कनि असां काल न तव्हां मुंहिंजी काल भली न खणो पाणी ॾियो असांखे भाई असां पासे पहुता आहियूं हिन पासे खां वहे पई हिकु ताक़तवर माण्हुनि जे मदद सां एजुकेशन डिपार्टमेंट ऐं साम्हूं ऑपरेशन हले पियो जेको असां शुरू करायो आहे तव्हांखे कैमरा बि अंदरि थींदो जेके असांजा साहबी दोस्त हिते पहुता ऐं असां मीडिया जी टीम सां गॾु पहुता आहियूं असां तव्हांखे लाइव इहे सभु शयूं दसूं था त असां अवामी हक़नि ते लॻंदड़ धाड़े ख़िलाफ़ु असां मैदान अमल लाथल आहियूं सिर सां कफ़न ॿधी निकिता आहियूं ऐं तहरीक इंसाफ़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे प्लेटफॉर्म सां डॉक्टर रहीम तव्हांजे हक़नि जे लाइ हुनजे आख़िरी कदम ते लड़ंदो रहंदो जेसिताईं तेल खे असीं आबाद नथा कयूं जेसिताईं तेल जी आबाद कयूं ज़ुल्म बंदि नथा कयूं दौलत माइनर लुटकी माइनर कुका माइनर खे कुझु जी आबाद कयूं ज़ुल्म जेसिताईं बंदि न थींदो तेसिताईं असांजी तहरीक जारी रहंदी ऐं असां ख़ामोश थी करे तव्हां नौजवान आहियो ऐं तव्हां जहिड़ा मसीह जा सभिनि जे तइदाद में बनिए बनिए ऑपरेशन जारी आहे तव्हां ॾिसी सघो था एजुकेशन ऑफिसर बि असां मौजूदु आहिनि कारोबार बि मौजूदु आहिनि असां सां पुलिस बि मौजूदु आहे असां जेके पेपर सभी पाण कढायूं पिया कुझड़ी आबादगार जेके आहिनि उहे सरापा इर्जाद आहिनि उते पाणी फसल आबाद करण लाइ छा पर पखियुनि जे पाणी पीअण लाइ कोन्हे कुझड़ी आबादगार जे मुसलसिल जेको आहे टारगेट करे ऐं उते मुस्मात कयो पियो वञे पंहिंजो सुप्रीम कोर्ट जे हवाले सां
असां तव्हां सां कमेंटमेंट था कयूं त असां सियासी समाजी माण्हू तव्हां सां गॾु बीहंदासीं असां पुछड़े आबाद कर तव्हां सां गॾु बीहंदासीं असां पंहिंजा सीना खणी तव्हांजे अॻियां बीहंदासीं सपोर्ट ॾियनि पाण खे जेका बि शइ हूंदी तव्हां हितां पहिरियां ई इन करे मां साफ़ कयो त जीअं पंहिंजो हिते मोरे ते गेज वधे सभिनी खे इहा कंप्लेन ई साईं मोरे ते ई असांखे उहो पाणी कोन थो मिले त ॿियूं वरी वॾियूं छापूं भई इहे कीअं असां हलायूं मुंहिंजे में मोहम्मद अली कोराई साहिबु जेको आहे असांजो एमपी साहिब जो ऐं जेको टाउन जो चेयरमैन आहे पंहिंजो शाहपुर जानिया जो नालो छा अथसि उनजो ॾिसो उन ख़ालिद जे घरनि खे घटा पिया हलनि उहो केरु कंदो उनखे सर ही ॾिसो न हींअर पाण शुरू कयो आहे इन ई मशीन खे पाण खणी था हलूं वरी लुंडकी ते जेके बि शयूं हूंदियूं आइडेंटिफाई दौलतपुर माइनर सां बि इहो ज़ुल्म आहे न मां त सभिनि जो आवाज़ कंदो त उधारी ही दौलतपुर जी आबाद ॻाल्हि आहे जेका संग्राम मोदी आहे न इन खे अॻिते पाणी बसि कोन्हे एसि ताईं सूरनि जो पाणी मेन मक़सदु इहो ई आहे पंहिंजो दाद ब्रांच मां जेकॾहिं हितां पाण खे पाणी मिलियो न जेके हे पाण हिन महिल प्रूफ कयूं था वाजिद है ठीक है ठीक है यार ये ट्रेन क्यों ट्रेन ना है मैं बंद करो ट्रेन छा जो हिते हितां ट्रेन ये हेठ ये मथे ट्रेन हेठा मथे के बरसात में बीहंदो आहे ट्रेन कीअं पाणी निकिरंदो मुंहिंजा भाउ ही सारियूं आबाद पई ट्रेन ही ट्रेन आहे ट्रेन त आहे ई कोन असां सभु ख़बर आहे असां पाण